असां एशिया जे वॾे मां वॾी मंडी सुपर हाईवे सोराबगोड जे भरिसां मौजूदु आहियूं, जिते असां माण्हुनि खां व्यूज़ वरिता ऐं माल वठण वारा क़ुर्बानी करण वारे माण्हुनि खां ऐं जेके वापारी आहिनि उहे माल खपाइनि पिया। वधीक माण्हुनि खां मालूमात वरितोसीं जेके अवां साम्हूं ॿुधायूं था। हम यहाँ पे आए हुए हैं जी सर। सुबह 12 बजे से हम मंडी के अंदर आए हुए हैं। शुरू में तो बहुत रेट हाई चल रहे थे सुबह से। ये एक भाई हमें बहुत कोऑपरेटिव मिले, कहाँ ये तो इनसे हमने 3 जानवर लिए, ये इनसे लिए हैं, तो अल्लाह का शुक्र है। जानवर कैसे अच्छे पिछले साल से इस दफ़ा या पिछले साल से थोड़ी सी तेज़ दायर है। आपको पता है सारी चीज़ें महंगाई है, हर चीज़ महंगी है। बेचारे बता रहे हैं टेंटों के लाख ऊपर दिए हैं, पानी महंगा लिया है, टूल टैक्स महंगा दिया है, तो हर चीज़ के हिसाब से हमने भी अपनी 10-20 हज़ार रेंज बढ़ाई है। पिछली बार लाख का लिया है तो इस दफ़ा 1,20,000 का दिमाग बना के लेके आए थे। बस अल्लाह ताला सबकी कुर्बानी कबूल करे। 30 में लिया है भाई, एक जानवर 1,35 की बच्चियाँ ली है। ये 2 दांत। अरे दांत माल केड़ो मतलब ये अजकल चवंदा आहिनि त जेको सिबी जो माल भलो आहे, जेको सिंध जो भलो आहे, पंजाब जो भलो आहे। इनमें छा को फ़र्क़ु हूंदो आहे जान में, जानवरनि में, या को खाइण पीअण जो तरीक़ो हूंदो आहे या को ॿियो चक्कर हूंदो आहे? फ़र्क़ु हूंदो आहे, जो नस्ल में फ़र्क़ु हूंदो आहे। हिकिड़ो चोलिस्तानी हूंदो आहे, साहिवाल हूंदो आहे, सिबी जो हूंदो आहे, या सिंधी ढोर चइबा आहिनि उहे हूंदा आहिनि। हा माना ईअं फ़र्क़ु आहे। हर कंहिंजो वज़न साहिवाल जेको पूरो वज़न कंदो मोकिरो थींदो, सिबी जो वॾो थींदो। हाणे तव्हां जेको स्टॉल लॻायो आहे इन तव्हां केतिरो जेको आहे हिते गवर्नमेंट खे ॾिनो आहे? हिते साईं 1,75,000 हिकिड़ा ऐं 80,000 बि मथां टेंट जा ज़मीन जा 1,75,000 ऐं 80,000 टेंट जा। पाणी वग़ैरह जेको उहो तव्हां मुल्ह जो वठो पिया? न मुल्ह जो न, जेको मिले थो उहो ॿुधाईंदा, मिले उन में मिले थो पैसनि में। ॿी का हिते का परेशानी? न परेशानी का बि न आहे। ठीकु आहे। माल माना कीअं सुठो हले पियो, माण्हू वठनि पिया? हा मंडी सही हले थी पई, अञा सही आहे। जानवर तक़रीबन पूरो अची चुको आहे या अञा रहंदा आहिनि पोइ हिते? अची चुको आहे, बाक़ी माना ईंदो न, माल घटि आहे, कोन्हे पोयां ख़तमु थी आहे। ठीकु आहे। अचो पिया जानवर ॾिसो पिया ख़रीदारी जे लाइ। कीअं जानवर आहे, कहिड़ी नस्ल जा जानवर आहिनि, पहिरें खां बहितर आहिनि? रेट जे हवाले सां छा चवणो आहे तव्हांजो? सर असां त इहो ई चवंदासीं, तक़रीबन हर साल ईंदा आहियूं, वेट कंदा आहियूं, तक़रीबन माल बि वठंदा आहियूं, पर पहिरें खां काफ़ी जेको आहे सो मंडी उन हिसाब सां घटि आहे, छो त महांगाई बि आहे। जेका नई तब्दीली आई आहे असांजो इमरान ख़ान साहिबु जॾहिं खां आयो आहे त महांगाई काफ़ी वधी वई आहे। हिननि खे एतिरी सहूलियत न आहे, पर असां जेके वठण अचनि था माण्हू, काफ़ी महांगाई असां महसूसु कई आहे हिते। जेके पहिरियों असां वठंदा हुआसीं तक़रीबन 80-90 जी, हींअर तक़रीबन माना अधु ते अधु रेट वधी वियो आहे। उन हिसाब सां जेको आहे सो महांगाई आहे, हिननि खे बि अख़राजात आहिनि, पर महांगाई जो बुराण आहे त माण्हू ग़रीब माण्हू छा वठे, केॾांहुं वञे। पर असां इहो चवंदासीं त जेको आहे सो अलाह सां हिननि खे जेको आहे रोज़ी में बरकत ॾिए, ऐं जेको आहे सो महांगाई घटि थिए त कुझु असां जेको आहे सो क़ुर्बानी लाइ माण्हू जानवर वठी सघे। जंहिंजी इनकम 50-60 हज़ार आहे, उहो माण्हू किथां क़ुर्बानियूं कंदो? पोइ बि इहो चवंदासीं त अलाह साईं असांजे हुकुमराननि खे एतिरी तौफ़ीक़ ॾिए जो महांगाई ते हथ घटि रखनि।
जी सर बेहतर आहे काफ़ी आहे माशाल्लाह जेको आहे सो पर अॻे पोयां साल असां ॾिठोसीं उन खां तक़रीबन काफ़ी घटि आहे माल हींअर जी जी घटि आहे अंदरूनी सिंध खां काफ़ी माल ईंदो हुयो उहो ॾिसूं था त काफ़ी घटि आहे माल पहिरियां खां काफ़ी घटि थींदो थो वञे ऐं एतिरी आवाम बि कोन्हे हींअर ऐं ॾींहुं वेझो अची विया आहिनि और बनिस्बत उन ॾिसण सां त माल काफ़ी यानी कि घटि आहे आवाम बि एतिरी कोन्हे तो है ही, क्योंकि 600 रुपये किलो गोश्त तो आम दिन में कट्टू माल का बिक रहा है। ये तो माशाल्लाह रंगीन खूबसूरत माल होते हैं पालने वाले, तो ये कोई महंगा नहीं है मेरी नज़र में। जो लोग बोल रहे हैं महंगा है महंगा, कुछ नहीं है महंगा। तो जानवर मतलब किस शहर का अच्छा होता है, जिले का भाई ये या सिंध का या बलोचिस्तान? जानवर ये फर्क होता है? जानवर जी यहाँ खाली पंजाब का ही अच्छा होता है बस। अच्छा हाँ, एक जो थर से आते हैं जो नहीं इलाकों से वो गले पीले होते भाई ये बड़ा जानवर हमारे पंजाब का होता है, बकरा तुम्हारे सिंध का होता है बस। जी हाँ, पंजाब से अच्छा माल नहीं होता माशाल्लाह, मीठे पानी का माल होता है, खूबसूरत होता है, घरों में पालते हैं बेचारे, माल देते हैं माल को। जी हाँ, तो मतलब रेट आप लोगों की तरफ से जो रेट रखे हैं वो सही है? बिल्कुल सही है रेट बिल्कुल। आवाम जो नहीं, आवाम तो ये सारी जिंदगी रोती रहेगी, क्योंकि इनको तो अच्छा भी कर दोगे जब भी रोती रहेगी ये, कभी इनको सुकून है ये बताओ? है आवाम बोले नहीं पेट्रोल महंगा हो गया, क्यों नहीं बोल रही आवाम? वो तो ले रही है, क्यों ले रही है? यहाँ तो कराची में तो ये आलम है, जो चीज़ ज़्यादा महंगी होगी वो ज़्यादा खरीदेंगे, और यहाँ पर आके बोल रहे हैं ये महंगा हो गया। कोई महंगा नहीं है, क्योंकि 600 रुपये किलो तो गोश्त जो ना आमदन में प्रेशर वाला खा रहे हैं लोग कराची में, पानी वाला। ये तो फिर माल है माशाल्लाह से, कोई महंगा नहीं है इसमें। शुक्रिया जी, और माल फिर हमारे लिहाज से कम है तो माल फिर भी अच्छा मिल रहा है। अगर ये लोग जो चक्कर में लगे हुए ना कि बारिश हो जाएगी माल मिल जाएगा, कुछ ही नहीं मिलता, माल है ही नहीं तो क्या करोगे आप? और में गाड़ियाँ इतनी हैं, और जो अभी ले जाएगा वो फ़ायदे में रहेगा, जो बात के चक्कर में रहेगा वो नुकसान उठाएगा। 40-50 माल लाए हम, बेचे हमने 10-12 माल बेचे हैं। हाँ, अल्लाह का शुक्र है। और अभी जब हमने लिया था तो उससे तकरीबन डबल रेट चल रहे तो पीछे। क्या वजह है ऐसा? मतलब यार पता नहीं है, तब्दीली का मज़ा नहीं है, पता नहीं है क्या मसला है, रेट भी ज़्यादा चल रहे। अगले साल हमने 80,000 रुपये पे ख़रीदा और इसी साल पे उसी तरह जानवर जो है ना 2 लाख रुपए पे बोलते हैं, तो जानवर बहुत महंगा है सर। तो जानवर कैसा अच्छा है मार्केट में? हाँ जानवर तो बहुत अच्छा है माशाल्लाह, बहुत खूबसूरत है के लिए जानवर दिखाने माशाल्लाह, बहुत खूबसूरत जानवर। जानवर कैसे अच्छे हैं? बहुत प्यारे जानवर है माशाल्लाह। रेट मालूम किया सही मुनासिब है, बिल्कुल। रेट हाई फाई है? जी रेट बहुत हाई फाई है। अच्छा, और जानवर अच्छा है, जानवर अच्छा है। इस साल मेरे ख्याल में अच्छे हैं, बहुत अच्छे हैं, बहुत अच्छे हैं जी। सही अच्छे हैं या पहले से? जानवर तो माशाल्लाह पहले से अच्छे हैं, और लेकिन आजकल रेट बहुत ज़्यादा है तो इस वजह से बहुत कम लोग ख़रीदारी कर रहे हैं। पिछली हुकूमत के लिहाज से इस हुकूमत बहुत डबल रेट हो गए, ट्रिपल हो गए? तकरीबन डबल हो गए, क्योंकि पिछली बार जब हमने ख़रीदा था तो वो 1 लाख के तकरीबन हमने लिया था, वो बड़ा जानवर था। इस बार वही जानवर जब मैंने पूछा तो वो 190 का बताया जा रहा था, तो तकरीबन आप कह सकते हैं कि महंगा हो गया। जानवर कैसा अच्छा है? जानवर तो माशाल्लाह बहुत ज़बरदस्त, बड़े बड़े जानवर, ये वाला भी 20 लाख का ये लोग कह रहे हैं कि अच्छा अच्छे जानवर आए। ठीक है, तो इरादा है लेने का कोई? इंशाल्लाह इरादा है, हम यही ख़रीदने ही आए, देख लेते हैं, अगर अच्छा मिल गया कोई ख़रीद लेंगे। ये कहाँ का जानवर है? यह साहिवाल का जानवर, हम साहिवाल से लेकर आए हैं, हम बेचने के लिए आए हैं। हम अभी ग्राहक कोई नहीं आ रहा, हम पता लगेगा जब ग्राहक निकलेगा। क्या वजह है? पता नहीं क्या वजह है ये। हाँ जी, महंगे नहीं भाई, वो ग्राहक निकल नहीं रहा, वो कह रहा हम जब चांद निकलेगा जब फिर जानवर लेगा। अभी आ रहे हैं सिर्फ देखने? हाँ अभी तो वो देखने वाले आते हैं, बच्चे वगैरह, फैमिली आते हैं, टेंटों में जाती हैं, बड़े टेंटों में जो बड़ा जानवर है उधर जाते हैं। हाँ।
रहे हैं। क्यों? गाय खरीदने के लिए। हाँ, खरीदी है? नहीं, खरीदने जा रहे हैं। अभी जा रहे हैं। कोई गाय वाय देखी है? कोई पसंद आई है? हाँ, गोने की तरफ है भैंस। अच्छी है जी। लोगे? माशाल्लाह से बहुत अच्छी है, लेंगे जरूर। हाँ, सस्ती है महंगी है? रेट नहीं पूछा उसके तभी। नहीं पूछा, मतलब लोग लेकर ही जाओगे आज आप लोग? हाँ, लेकर ही जाएंगे। चलो ठीक है, अच्छी बात। इस बार तो लेकर ही जाएंगे। चलो आप। हम यहाँ पे मंडी आए, ये शराब बोर्ड है, हम यहाँ पे गाय लेना है। पता नहीं आप पता नहीं कौन सी पसंद आने वाली है। आपको कोई पसंद आई है? अभी तो नहीं। अभी देखने आ रहे हो? हाँ, तो लेकर जाओगे आज या देखने आए हो? लेकर जाएंगे। लेकर ही जाएंगे ना? जी, लेकर जाएंगे इंशाल्लाह। मन घणे थो मिले, अघ में घणो हुयो भाई पुठियां ठेकर जो हथ में ठेकेदारनि जो हाणे सिस्टम इहो तो पहिरीं 800 में हलाईंदासीं, हाणे 600 में हलायूं था। ठीकु आहे, हाणे कुझु रहमत थी वियो गाह जो, गाह थोरो घणो थी वियो आहे। बसि इहे जेको सिस्टम आहे दुकानदार जे मथे, उहो ठेकेदार जो हथ में, असांजे हथ में न आहे। असीं ठेकेदार लेबर आहियूं। घणा माण्हू निकिरनि था तक़रीबन निकिरनि था 150 200 निकिरे थो, 150 बि निकिरे थो। तव्हांखे इहे जो तव्हां खां घणो वरितो? मशीन जो असां मशीन जो ॻाल्हि हले पियो, वरिता कोन। अगरि ॻाल्हि हले पियो, वरिता कोन आहिनि। पोइ छा कंदासीं? पोइ 40,000 घुरनि था, असीं हड़ी करे वेठा आहियूं। हाणे असांखे ॾींदा 100 रुपया सिर्फ़ु। इहो त ग़लति थींदो न। तव्हांखे चवां त हफ़्तो 10,000 रुपया हफ़्तो ॾियो त छा कंदा? असांखे ॾियणो पवंदो। या चवंदो दुकानु खणी वञो। जी हाँ, तव्हां दुकानु खणी वञो, बसि छा कंदासीं? हाणे असांखे असीं हलायूं था 600 में, हुन में 100 असांजो आहे, 500 ठेकेदार जो आहे। जी हाँ, हाणे असांजो लेबर 4 माण्हू आहिनि। 4 माण्हू आहे, मशीन आहे, इन में डीज़ल बि आहे। इन में राति जी मिट्टी में पिया आहियूं सिर्फ़ु 100 रुपए में। 500 हुन को ॾियूं था, 100 असांजो, महिनत सॼो असांजो आहे। बाक़ी ठेकेदारी सिस्टम आहे, जेको हले थो दुनिया सां हलूं था। बसि इहो ॻाल्हि आहे। महिरबानी। परेशानी तो ज़ाहिर आहे थोरो घणो आहे, पर हर को माण्हू पंहिंजी परेशानी खे दॿाए वेठो। ॻाल्हाइण जो मस्त चैनल आहे तव्हांजो, जेको मां ॾिसां थो हिते आयो आहे मंडी में अवधी राय वठण जे लाइ। न त मीडिया सेल लिखियल आहे, पर हिते घुमनि न पिया कि कंहिंखे कहिड़ी तकलीफ़ आहे, कंहिंखे छा आहे, उहो न आहे। मां तव्हांजे ज़रूरत ऐं तव्हांजे हिमत खे सलाम कंदो आहियां, जेको तव्हां आया हो हिते सिंध जे माण्हुनि जा ऐं पंजाब जे माण्हुनि खां उनजो दर्द जी ॻाल्हि पुछो था। सर हिते पहिरों मेन मसइलो हुते हिन टाइम जो ख़ासि परेशानी थोरो पाणी जो आहे। ठीकु आहे, बाक़ी असां टैक्स भरियोसीं, जेका तकलीफ़ आहे उन्हनि जो ख़ैरु आहे, को मसइलो न आहे। हाणे हे जिते तव्हां बीठा हो, तव्हां ॾिसो था हे VIP आहे। हाणे तव्हां घुमण ॾिसो कि VIP ॿाहिरि मुल्कनि में VIP मंडी अहिड़ा हूंदा आहिनि जेका असांजो हे मंडी हिते 30 बाई 60 प्लाट, 30 बाई 60 5 प्लाट वरितो आहे, 5.5 लख रुपया असां भरियोसीं। पर कम से कम आप महिरबानी करें, हमें इतना पानी दे जो बकरों का पेट तो भरे। भाई 117 बकरे के भाई आपको जो है ना 100 लीटर दे दें। आप खुद सोचिए, इतने बड़े बड़े बकरे हैं सर, वो कैसे हम असा उन बहस कंदा कि सर इतने बड़े बकरे हैं और पेट भरेगा 1 लीटर से? बंदा कितना पानी पीता है दिन में? ये तो जानवर है, इसको तो मज़ीद ज़्यादा पानी पीना चाहिए। बस ये चमक दमक है, लेकिन हम क्या बोल सकते हैं और किसी को। हम तो अपने सबसे पहले रिक्वेस्ट अपने पाक फ़ौज को करते हैं, आप इसका इंतज़ाम भी आप हो, और हमें और कोई परेशानी नहीं है। इस वक्त पानी की थोड़ा सा किल्लत है, बाकी ना अंदर इंतज़ामिया कोई बदतमीज़ी कर रहा है किसी के साथ, जैसे कि अगले साल होता था। इस साल वो बदतमीज़ी नहीं है। इस साल माशाल्लाह लोगों ने जो पैसे भरे हैं, कोई परेशानी नहीं है, इस तरह की कोई परेशानी नहीं है। बाकी गाँव से लोग आए हैं, ज़ाहिर है सीधे साधे लोग हैं। ये बकरे कहाँ के हैं तकरीबन? ये बकरे नवाबसर से, नौशहर फेरोज 70 से, इस तरह के अंदरून से जेको सब होता जेको ॿुधाइणु चाहिनि पिया। बाक़ी असांखे परेशानी सिर्फ़ु इहो ई आहे, थोरो पाणी ते नज़रसानी करनि, ॿियो कोई परेशानी न आहे। लाइट कीअं आहे? लाइट हाणे हे VIP पटी आहे, लाइट जो परेशानी आहे। उहो हुतां लाइट परे लॻल आहे ऐं होॾे बि परे लॻल आहे। असां VIP जे विच में बीठा आहियूं।
हिते कम से कम हिकिड़ो कमबो हुजे जिन्हनि 1,10,000 भरियो आहे त कमु हुननि खे रोशित न कंदा। हाणे हीअ जेका सेवर आहिनि तव्हां ॾिसो, हीअ सेवर जो असां 80 रुपया भरूं था हिकु सेवर जो। हीअ पोइ इंतिज़ामिया वारा न आहिनि, पोइ किरायो वठा हलाए ॾियो आहे, पर असां राति में 80 रुपया सेवर जो। मजबूरी आहे, ऊंध में हाणे माल कीअं खपंदो जेको 1,10,000 बि भरे ऐं ऊंध में न बि हले मजबूरन 100 रुपया 70 फिलहाल ये नुमाइश के लाए भाई कितने का बकरा क्या है नुमाइश के लाए खरीदार खास ना है। खरीदार इंसान जी दियंदो वो खरीदार अल्लाह सां की आई गाह जो 1100 अंदर 400 रुपया मन इतने 1100 ठीक है 1100 रुपया गाह जो। बाकी हर शय जो माना महंगा है। हाँ इंतज़ामिया वारा पाण हिते घुमनि था, हिकिड़ो वॾो पूरे पाकिस्तान में, बल्कि पूरे पाकिस्तान न कि पूरे एशिया में। असां एशिया जे वॾे मां वॾी मंडी सुपर हाईवे सोराबकोट जे भरिसां मौजूदु आहियूं, जिते असां माण्हुनि खां व्यूज़ वरिता ऐं माल वठण वारा क़ुर्बानी करण वारे माण्हुनि खां ऐं जेके वापारी आहिनि उहे माल खपाइनि पिया। चारे वारा चोकर वारनि सभिनी खां पुछियोसीं ऐं उन्हनि पंहिंजा रेट ॿुधाया। रेट ते हिते अॻु गुज़िरियल साल जे हिसाब सां हाई फाई आहिनि महांगाई जे करे। फारूक बंगवार, सोच टीवी, कराची।